अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो दौरो। सऊदी अरब जे दिफ़ा वारे वज़ीर शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात। ईरान जे ड्रोन ऐं मिसाइल हमलनि खां पोइ पैदा थियल सिक्योरिटी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल। ईरान लाइ हमला रोकण लाइ गॾियल क़दम खणण ते बि ख़यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में गॾियल स्ट्रेटेजिक दिफ़ाई मुआहिदनि तहत गॾियल क़दमनि बि ॻाल्हियूं। ISPR मुताबिक़ मुलाक़ात में बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ दोस्त मुल्कनि जी कोशिशनि खे मज़बूत बणाइण ते ज़ोर ॾिनो वियो। इलाइक़ाई सिक्योरिटी ताउन खे हथी वठाइण ते बि इत्तफ़ाक़। नायब वज़ीर आज़म ऐं परॾी वज़ीर इज़हाक डार जो UAE जे परॾी वज़ीर सां फ़ोन ते राब्तो। खिते ख़ासि तौर UAE में हमलनि ते ॻणती जो इज़हार। ॿिन्हिनि मुल्कनि पारां अमन ऐं इस्तेहकाम जी अहमियत ते ज़ोर। ईरान पाड़ेसरी अरब मुल्कनि ते हमला मशरूत तौर बंदि करण जो ऐलान करे छॾियो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त जेकॾहिं पाड़ेसरी मुल्कनि जी सरज़मीन ईरान ते हमलनि लाइ इस्तेमाल न थी त कंहिं बि पाड़ेसरी मुल्क ते हमलो न थींदो। पाड़ेसरी मुल्क साम्राज्य जे हथनि में खेॾण बंदि कनि। ईरानी सदर चयो त खिते जे मुल्कनि सां ईरान जी का बि दुश्मनी नाहे। उन्हनि खां मौजूदा सूरत-हाल ते माफ़ी घुरूं था। जेकॾहिं पाड़ेसरी मुल्कनि जी सरज़मीन ईरान ख़िलाफ़ इस्तेमाल थी त हमलनि जो हक़ रखूं था। इस्राइली फ़ौज पारां तहरान ऐं अस्फ़हान में हमलनि जी नई लहर शुरू करण जो ऐलान। इस्राइल फ़ौज पारां 80 खां वधीक जंगी जहाज़नि ज़रिए ईरानी फ़ौजी हंधनि खे निशानो बणाइण जी दावा। केतिरियूं ई इमारतूं तबाह थी वयूं। इस्राइली फ़ौज दावा कंदे चयो आहे त 80 खां वधीक जहाज़नि ज़रिए फ़ौजी हंधनि ऐं मिसाइल लॉन्चर्स खे निशानो बणायो वियो। इस्राइली जंगी जहाज़नि विच ईरान ऐं तहरान में हदफ़नि खे निशानो बणायो। अमरीका बि ईरान जा 43 जहाज़ तबाह करण जी दावा करे छॾी। इस्राइल ऐं अमरीका जे हमलनि सबबि ईरान में शहादतनि जो अंग वधी 1323 ताईं पहुची वियो। शहीदनि में शागिर्द, औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल। ईरान तरफ़ां बि अमरीका ऐं इस्राइल ख़िलाफ़ हमला जारी। तल अबीब ऐं विच इस्राइल ते मिसाइल फायर कया विया। अमरीका ईरान जंग जो असर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में घाटे तौर इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 55 रुपया फ़ी लीटर वाधि। अघनि में इज़ाफ़े बाद पेट्रोल जी नई क़ीमत 321 रुपया 17 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 335 रुपया 86 पैसा फ़ी लीटर मुक़रर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जे डेवलपमेंट लेवी 84 रुपयनि 40 पैसनि मां वधाए 105 रुपया फ़ी लीटर करे छॾी। नायब वज़ीर आज़म इज़हाक डार चयो आहे त खिते में जंग जी सूरत-हाल आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतूं आसमान सां ॻल्हाए रहियूं आहिनि। पाकिस्तान जी पूरी कोशिश त छिकताण में घटिताई अचे। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि मजबूरी में कई वई आहे। पाड़ेसरी मुल्क में पैदा थियल सूरत-हाल सॼे खिते खे लिपेट में आणे वरितो आहे। असां गैर मामूली हालतनि मां गुज़री रहिया आहियूं। इज़हाक डार ऐं मोहम्मद औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली परवेज़ मलिक वधीक चयो आहे त जीअं ई मामला बहितर थींदा अघ घटाया वेंदा। हर हफ़्ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में जाइज़ो वरितो वेंदो। सिंध हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाधि खे रद्द करे छॾियो। फ़ैसिलो अवाम दुश्मन करार क़ीमतनि में इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त सिंध हुकूमत सां गॾु बीठल आहियूं। असां अवाम जा दुश्मन न आहियूं। हिक ई वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में 55 रुपया फ़ी लीटर वाधि अवाम सां ज़ुल्म आहे। सादिया जावेद वधीक चयो आहे त जेकॾहिं हर मुआशी भार सिर्फ़ अवाम ते ई विझणो आहे त पोइ रिलीफ कंहिंखे ॾिनो वेंदो। पाकिस्तान खे बचाइण लाइ हुकूमत सां गॾु आहियूं, पर अवाम खे कुचलण वारनि फ़ैसिलनि जो हिसो न बणिजंदासीं। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाधि ख़िलाफ़ अवाम सरापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं मुज़ाहिरा। जैकाबाद में टैक्सी ड्राइवर रोडनि ते निकिरी आया। रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो। लाड़काणे में चिंची हलाईंदड़ पौरियतनि पेट्रोल अघनि में वाधि खे रद्द करे छॾियो। जिनाबाग चौक ऐं SSP चौक ते चिंचियूं बीहारे एहतजाज। अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। मिरपुर ख़ासि में बि चिंची रिक्शा ड्राइवर सरापा एहतजाज। रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मिरपुर बठोरो, दड़े, कासी अहमद, केटी बंदर ऐं ॿियनि शहरनि में बि शेरियनि जो एहतजाज। पौरियतनि ऐं शेरियनि जो चवणु आहे त महांगाई सबबि ग़रीब ऐं अपोरियत तबिको ॿिनि वेलनि जी मानी गबे लाइ परेशान आहे। हुकूमत पेट्रोल अघनि में वाधि करे वेतर अवाम मथां पेट्रोल बम किरायो आहे। फौरी तौर नोटिस वठी अघनि में इज़ाफ़ो वापसि वरितो वञे ऐं रिलीफ ॾिनो वञे।
रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई केस में 47 इश्तिहारी जवाबदारन के 10 साल कैद की सजा बुधाए छड़ी। आईटीसी कोर्ट में जज अमजद अली शाह पारा केस जो फैसलो जारी। अदालत पारा जवाबदारन जूं मिल्कियतूं जब्त करण जो हुकुम। 5-5 लाख रुपया दंड। सजा हेठाल जवाबदारन में उमर अयूब, मुराद सईद, जुल्फी बुखारी, शहबाज गुल, जरताज गुल ऐं ॿिया शामिल। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाई 15 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चवण आहे त बलूचिस्तान जे 2 ज़िलनि में इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाई कई वयूं। हरनाई ज़िले में ऑपरेशन दौरान फितना हिंदुस्तान जा 12 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ॿी कार्रवाई बेसमा ज़िले में कई वई, जंहिं में फायरिंग जी ॾे-वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। तलार वेझो 4 ॿारनि जी माउ मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ भंबो लगारी में 30 वरनि जी भंबी ज़ाल मौलचंद कोहली जो घर मां फाओ खाधो लाश मिलियो। वारसन मूजिबि ख़ुदकुशी कंदड़ औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। सकरन वेझो 11 ॾींहं अॻु गुम थियल नीगर चरोड़ी केनाल मां लाश हथ। ॻोठ मुराद खासकेली वासी 7 वरनि जे ॿारड़े इरफान खासकेली जो लाश मिलियो। नीगर जो मण घर पहुचण ते वारसन में कोहराम वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो। अगूणे MPA शेरियार शर मथां हमले केस में अगूणे SHO समेत 2 ॼणा बरी। 1 साल अॻु राउती जे कचे में शेरियार शर मथां हमलो थियो हो, जंहिं में संदसि दोस्त अली मोहम्मद शर मारिजी वियो हो। उवावरो जी अदालत अगूणे SHO शकूर लाखो ऐं अहमद खान सीलडो खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो।